मटियारी में रिपोर्ट कर रहा है हाजी खान मल्हा। ज़िले इंतजामिया पारा शहरन के रमज़ान मुबारक दौरान सस्ते ऐं मयारी शयूं फराहम करण लाइ सेफ सिटी एरिया में बचत बाज़ार कायम करण जो फैसलो कियो वियो आहे। डिप्टी कमिश्नर मटियारी मोहम्मद यूसुफ शेख की हिदायतुनि तहत बचत बाज़ार लगाइण जी तैयारियूं तेज़ी सां जारी आहिनि। डिप्टी कमिश्नर मूजिब बचत बाज़ार जो मक़सद शहरन के रोज़मर्रा इस्तेमाल जी शयुनि, मेवनि, भाॼियुनि, अटे, खंड ऐं ॿियुनि खाधे पीते जी सामान के सरकारी मुक़रर कयल अघनि ते फराहम करणु आहे त जीअं महांगाई जे असरनि खे घटाए सघिजे। हिन चयो त सेफ सिटी वारे हंध ते बचत बाज़ार लगाइण सां सिक्योरिटी ऐं ट्रैफिक इंतज़ाम पिणु बहितर रहंदो। इंतज़ामिया तरफ़ां लाॻापियल खातनि खे हिदायत की वई आहे त स्टॉलनि जी मुनसिफ़ाणी विरासत अघनि जी नुमाया फ़हरिस्त ऐं सफ़ाई सुथराई जा ख़ासि इंतज़ाम कया वञनि। उन मौक़े ते वापारी बिरादरी जो अॻुवाण वॾेरो जुनेद मेमण पिणु मौजूदु हो, जंहिं पंहिंजो भरपूर सहकार करण जी यकीन दयानी कराई त जीअं अवाम खे वधि खां वधि रिलीफ फराहम करे सघिजे।